नाज़रीन प्रोग्राम स्पेशल टॉक में मां आवां जो मेज़बान शकील सुमरो अजोकी जेका मुल्क जी सियासी ऐं ख़ासि तौर ते मुआशी सूरत हाल आहे IMF सां मुआहिदनि जे हवाले सां मौजूदा जेका कोलिशन गवर्नमेंट आहे उन 5 जेके इदारा आहिनि जिन में KPT, इंडस हाईवे, इस्लामाबाद जो समूरो इंफ्रास्ट्रक्चर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स समेत 5 जेके मिल्कियतूं आहिनि उहे गिरवी रखण जो फ़ैसिलो कयो आहे। IMF जे हवाले सां जेको IMF जी डिमांड हुई त पेट्रोलियम लेवी जेका आहे उहा लागू कई वञे त फ़ी लीटर ते 50 रुपया पेट्रोलियम लेवी जेको आहे उन ते बि हुकूमत राज़ी थी चुकी आहे ऐं उन खां बाद में जेको महांगाई जी सूरत हाल आहे ऐं इन्फ्लेशन रेट जेको वधण जो ख़दशो आहे ज़ाहिर आहे त उन में जेको पघारदार तबिके सां गॾु आम ग़रीब जेको आवाम आहे उहो बि उन ते इहो पेट्रोल बम जी सूरत में लेवी बम जी सूरत में इहो हिकिड़ो वधीक जेको इम्पैक्ट पवंदो ऐं उहा अॻु में ई जेका इकोनॉमी आहे उहा हिकिड़ी तमामु वर्स्ट कंडीशन में आहे। उनजो इम्पैक्ट कहिड़ो पवंदो अॼोके प्रोग्राम में असां उहो बि डिस्कस कंदासूं। ॿियो जेको अहम मौज़ू आहे 26 जून ते मकानी इदारनि जूं जेके चूंडूं आहिनि पहिरें फेज़ में उहे थियण वञनि पियूं जेतोणीकि सिंध हाई कोर्ट में पिटीशन मुलतवी थियण जे लाइ पिटीशन बि फाइल थियल आहे पर इलेक्शन कमीशन चयो आहे त 26 जून ते जेको आहे उहो मकानी इदारनि जूं चूंडूं थींदियूं। मकानी इदारनि वारी जेका चूंडूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे अंदरि जेका सूरत हाल आहे उनमें काफ़ी जेके यूसीज़ आहिनि उहे अनअपोज़ थियूं आहिनि ऐं उनमें वॾो अंग सरकारी जेको उम्मीदवार आहिनि उन्हनि जो आहे यानी पीपल्स पार्टी जे टिकट होल्डर जेके आहिनि उहे वॾे अंग में कामयाब थिया आहिनि मुख़्तलिफ़ यूसीज़ में। म्यूनिसिपल सर्विसिस वारो जेकॾहिं पाण सवाल खणूं त सिंध जे अंदरि का हिकिड़ो बि यूसी टाउन कमेटी असां साम्हूं नथा रखी सघूं जेका रोल मॉडल हुजे ऐं गुज़िरियल 14-15 सालनि खां लाॻीतो पीपल्स पार्टी हुकूमत में आहे। म्यूनिसिपल सर्विसिस जा जेके अरबें रुपयनि जा फंड अचनि था उहे किथे इस्तेमालु थियनि था पिया उहे कहिड़े नमूने सां इस्तेमालु थियनि था नाइब कासिद खां वठी क्लारिक पटेवाले ताईं ऐं मुख़्तलिफ़ जेके गार्ड आहिनि सरकारी ख़ज़ाने में पघारूं खणनि था उहे कीअं ओताकुनि ते ड्यूटी ॾियनि था उन्हनि जो कीअं उन पावर्स जो मिसयूज़ करे कयो वञे थो उहे बि अॼु असां प्रोग्राम में डिस्कस कंदासूं। ऐं पहिरें अचूं था असां मुआशी सूरत हाल मुल्क जी जेका आहे उन हवाले सां प्रोफेसर मुश्ताक मीरानी असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। मीरानी साहब मुल्क जी जेका मुआशी सूरत हाल आहे अॻु में ई जेको असां ॾिसूं था इन्फ्लेशन रेट जी सूरत में उहो इंतिहाई ख़तरनाक हद ताईं आहे ऐं पूरी दुनिया में इहो साॻियो थी रहियो आहे। इवन लंडन में जेकर असां ॾिसूं त उते वॾी 30 सालनि खां पोइ बरतानवी जेका हिस्ट्री आहे उते रेलवे जी स्ट्राइक थी आहे ऐं अहिड़े नमूने सां हिंदुस्तान जे अंदरि बि उहा साॻी सूरत हाल आहे ऐं हिते हुकूमत इहो फ़ैसिलो कयो आहे त 5 जेके मिल्कियतूं आहिनि जिन में KPT इंडस बि उहे गिरवी रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। छा चवंदव तव्हां मुआशी हवाले सां? पहिरियों जेको सुवाल जेको चयो त लंडन में ट्रांसपोर्ट कई आहे ॿियनि मुल्कनि सां असां इन जे करे भेट नथा कयूं उनखां सबक़ु सिखी सघूं था आइडिया करे सघूं था पर एग्ज़ैक्ट असां भेट नथा करे सघूं उनजी सूरत हाल डिफरेंट आहे। मिसाल UK जी GDP पर कैपिटा 50,000 खां वधीक आहे ॿाहिरि तव्हांजे पाकिस्तान में त 1500 1200-1300 GDP पर कैपिटा GDP आहे तंहिंजे करे उहो नथा करे सघूं। सेकंड जेको हीअ ॻाल्हि कयो अथव त इहे जेके मुख़्तलिफ़ 5 अदारा आहिनि उहे गिरवी तव्हांखे ख़बर हूंदी या को बि माण्हू बैंकर वारो हूंदो जॾहिं उहो कर्ज़ु खणिबो आहे त उहो गारंटी करणु घुरंदो आहे पोइ को तव्हांजे पारां को ॿियो गारंटी खणे या तव्हांजे घर में सोन हूंदो त उहो तव्हां रखंदो गिरवी जॻह हुजे त उहो गिरवी सो इहो सेम पैटर्न आहे बैंकुनि जो बि त जॾहिं मुल्क जे लेवल ते हू लोन था ॾियनि त हू चवनि था त कोई अहिड़ो अदारो हुजे जंहिंखे तव्हां गिरवी रखो ऐं हुन में एतिरी हुन में वैल्यू हुजे मॉनिटरी सुभाणे जे करे डिफॉल्ट थिए हुकूमत पाकिस्तान या को बि सूबो त उन खे असां खपाए असां पैसा वापसि कयूं ऐं इन जी जेके बॉन्ड आहे रक़म उनजो जेको सावेन गारंटी जेको आहे न उहो स्टेट ऑफ पाकिस्तान हूंदो आहे तंहिंजे करे स्टेट ऑफ पाकिस्तान जी उहा ज़िम्मेवारी हूंदी आहे जेके दोस्त ॿुधनि था या ॾिसनि था तंहिंजे करे इहो नॉर्मल आहे। मिसाल तौरु
यूनिवर्सिटी बि जॾहिं कर्ज़ खणंदियूं त पोइ मुख़्तलिफ़ बिल्डिंग जूं जेके आहिनि सो ॾींदियूं आहिनि। सिंध गवर्नमेंट बि जेकॾहिं लोन खणंदी आहे त उहो को न को अदारो हुनखे ॾींदी आहे, पंहिंजो छा चइबो आहे इहो गिरवी रखंदो आहे, या फेडरल गवर्नमेंट गारंटी थींदी आहे। नॉर्मली सूबा जेके लोन खणंदा आहिनि न हुनजी सावेन गारंटी फेडरल गवर्नमेंट थींदी आहे। उनखां बाद में सकूक बांड जारी कयो वेंदो आहे स्टेट बैंक तरफ़ां। हा, इहो नॉर्मल प्रोसेस आहे। हा, बाक़ी हाणे जेकॾहिं तव्हां ॿियो सुवाल चाहे था या पोइ बाद में डिस्कशन कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे। IMF जी जेका लेवी पेट्रोलियम लेवी आहे, एग्ज़ैक्टली, हा, ठीकु आहे, ठीकु आहे। हाणे ॾिसो, शकील वॾो ज़ुल्म आहे हितां जे माण्हुनि लाइ, अवाम सां ज़ुल्म आहे। काई बि हुकूमत सच नथी ॻाल्हाए, इहो ज़हन में रखो। इमरान ख़ान जी बि हुकूमत सच नथी ॻाल्हाए। हीअ जेका 13 पार्टियूं जी हुकूमत आहे, शहबाज़ शरीफ़ थी ॿिया जेके आहिनि, उहे बि अवाम सां इहो सच नथा ॻाल्हाइनि। जॾहिं सच नथा ॻाल्हाइनि त पोइ जॾहिं ओचितो प्राइसिस वधी थियूं वञनि, या पेट्रोल ते या बिजलीअ ते या ॿियनि ते, त पोइ उहो अवाम माण्हू जेको आहे वीचारो भोॻे थो, उन वटि को रस्तो कोन्हे, को मुल्क त छॾे कोन लिया वेंदा। तंहिंजे करे अनफॉर्चुनेटली का बि हुकूमत सच नथी ॻाल्हाए। IMF पंहिंजा पैसा टाइम ते वापसि करण लाइ उन्हनि इहो चयो त जेको पेट्रोल आहे उन ते जेको आहे असां का बि सब्सिडी न ॾियो या रिआयत न थींदी। तंहिंजे करे हाणे हुननि चयो अच्छा, लेवी ऐं टैक्स में वॾो फ़र्क़ु आहे। टैक्स में जेका बि शइ हूंदी आहे उहा डिविज़ेबल पूल माना फेडरल गवर्नमेंट में जमा थींदी आहे, जंहिंखां पोइ NSC अवार्ड जे तहत मुख़्तलिफ़ सूबनि में मिलंदा। लेवी हिकिड़े एक्सक्लूसिव लाइक फी हूंदी आहे जेको फेडरल गवर्नमेंट कलेक्ट कंदी आहे, जेका लोन ऐं ॿियनि हवालनि सां वापसि कंदी आहे। इन जे करे असां लेवी ऐं टैक्स में जुदा था कयूं। पंहिंजा जेके दोस्त ॿुधनि था या ॾिसनि था तव्हांजो प्रोग्राम। मीराणी साहब, 50 रुपयो फी लीटर ते जेकॾहिं अचे थी वात, त इहो वञी पेट्रोल जेको आहे फी लीटर 284 रुपया वञी बीहंदो। 284 रुपए खां पोइ जेको आम वाइपे जी शयुनि में इज़ाफ़ो थींदो, भाड़नि किरायनि में कीअं ॾिसो था इकोनॉमी जेका आहे उहा हिते पाण अॻु में डिस्कस कंदा रहिया आहियूं त इलीट क्लास जी इकोनॉमी आहे, आम कॉमन मैन जो छा थींदो? इहो मूंखां सुवाल आहे? जी जी, हलो ठीकु आहे। आम कामन त ख़तमु थी वियो न। शकील, आम या कामन ख़तमु थींदो, उन्हनि जी जेका ज़िंदगी आहे अज़ाब बि उन्हनि खे आहे ऐं उन्हनि जी ज़िंदगी महदूद आहे, घर ताईं महदूद आहे, या घर खां ॿाहिरि कंहिं रस्ते वेंदे वीचारा था कनि, औरतूं त वीचारियूं घरनि में हूंदियूं, उन्हनि जी ज़िंदगी ख़तमु आहे। माना इन खां वधीक असां छा कयूं? तव्हांखे रुगो एग्ज़ाम्पल ॾियां, जीअं पाण चयोसीं त श्रीलंका में तव्हां सोशल मीडिया ते तव्हां वञो त हज़ारनि जी तइदाद में लाइन करे बीठा आहिनि त हू जेको आहे सो पासपोर्ट वठनि, पासपोर्ट जी जॻह ते ॿियनि मुल्कनि में वठनि। मां पंहिंजो ज़ाती एग्ज़ाम्पल ॾियां त मां जॉर्डन वेयर में लीडरशिप प्रोग्राम हिकु महीने जो हो। उते हिकिड़ी अरब फैमिली क्रिश्चन उन्हनि जे घर वियासीं त यंग श्रीलंकन छोकिरी कमु कंदी हुनजे घर जा, त उन दौर में बि हीअ ॻाल्हि थो कयां 1997 में श्रीलंका पंहिंजो मेन पावर एक्सपोर्ट कंदी। हाणे त हज़ारनि जी तइदाद में हू था चवनि पासपोर्ट वठनि। अहिड़े नमूने सां पॉसिबल आहे त सुभाणे सिंध पाकिस्तान में, सिंध में, ॿियनि सूबनि में माण्हू पासपोर्ट वठनि ऐं पोइ जेके आहे तमामु घटि वेजिस ते मलेशिया ॿिए नमूने कमु कनि। बाक़ी इहो माना हाणे बियॉन्ड द एक्सप्लेनेशन आहे, का शइ अहिड़ी न आहे जो असां थोरो एक्सप्लेन करे सघूं। माना समुझ तबाही आहे। बदर साहब, इकोनॉमी जे हवाले सां ख़ासि तौर ते जेको इन्फ्लेशन रेट आहे, महांगाई वर्ल्ड वाइड ख़ासि तौर ते पोस्ट कोविड ऐं यूक्रेन जंग जी जेका सूरत हाल आहे, उनमें असां हिन वक़्तु यूरोप जे अंदरि ॾिसूं था। इवन बर्तानवी हिस्ट्री में 30 सालनि खां पोइ हुते रेलवे जी वॾी स्ट्राइक जेका जारी आहे, उन्हनि जो बि डिमांड आहे पघारुनि ऐं पेंशन में इज़ाफ़ो कयो। कीअं ॾिसो था पाकिस्तान जहिड़े मुल्कनि जे अंदरि ऐं IMF सां जेको मुआहिदो कयो पियो वञे, हाणे पेट्रोलियम लेवी जेका आहे उहा उन ते हुकूमत राज़ी थी आहे, इहो फी लीटर वञी करे 284-85 रुपयनि ताईं वेंदो। मजमूई तौर ते जेको हीउ इन्फ्लेशन रेट आहे पाकिस्तान जे अंदरि, मां सम्झां थो हाणे उहो 25-30% ताईं वञी पहुतो आहे। आम पाण कॉमन पीपल जी ॻाल्हि कयूं, जीअं मीराणी साहिब जो चवणु आहे उहो त तबाह थी वियो, किथां को रस्तो निकिरण जी तव्हांखे का नज़र अचे थी, उमेदु नज़र अचे थी?
मेहरबानी शकील साईं। साईं मां इकोनॉमी जे एंगल खां तमामु सुठो मीरानी साहब एक्सप्लेन कयो। मुंहिंजे ख्याल में काफ़ी अहिड़ियूं शयूं जेके कंफ्यूजन क्रिएट कयूं अथनि, कोशिशि कई साईं त उनखे बि एक्सप्लेन करे इकोनॉमी सां जेके रिलेटेड आहे। असल में सर असां वटि जेको मुंहिंजी नज़र में जेको वाइस न रहियो आहे, असल असां वटि सोशल मीडिया ते ख़बर ऐं कूड़ी ख़बर सची ख़बर त माना मुख़्तलिफ़ तरह फैलायूं वयूं। जेन्युइन जेके एलिमेंट हुया, मिसाल ट्रेड यूनियन जो तव्हां ज़िक्र कयो त बर्तानिया में उहो हड़ताल पई थिए। हाणे असां हिंदो पाक में, छड़ो पाकिस्तान में न, हिंदुस्तान में बि कोशिश इहा कई वई 70s या 80s जे ज़माने में त ट्रेड यूनियन खे मुकमल ख़तम कयो वञे। कराची जी जेकॾहिं फिनामिना तव्हां जाचो त कराचीअ में हथु वठी इथनिक तंज़ीमूं ठाही वयूं। ऐं छा इन खां पहिरियां पाकिस्तान में कराची स्ट्रांग होल्ड हुयो ट्रेड यूनियंस जो। उते जेके ट्रेड यूनियन हुयूं उहे तमामु मज़बूत हुयूं, उन्हनि खे हथ वठी तबाह कयो वियो। हिकिड़े हिते इथनिक तंज़ीमूं ठाही वयूं ॿोलीअ जी बुनियाद ते, ऐं पंजाब में वरी फ़िरकावारीअ जी बुनियाद ते तंज़ीमूं ठाही वयूं। उन वॾे में वॾो जेको छियो रसायो उहो असांजी ट्रेड यूनियन खे रसायो। हिंदुस्तान में तव्हांखे ॿुधंदे हैरत थींदी त जेके बॉम्बे हेॾो वॾो शहर हो, जेके मुंबई था चवनि हाणे, उहो तमामु वॾो ट्रेड यूनियन उते मज़बूत हुया। कम्युनिस्ट जेके लीडर आहे उहे घणे भाङे ब्रह्मन हुया, ॾाढो हिकिड़ो अहम हो आहे, उहे ब्रह्मन हुया घणे भाङे जेके ट्रेड यूनियन जा ऐं कम्युनिस्ट पार्टी जा लीडर आहे। उनजे ख़िलाफ़ हिकिड़ी ट्राइब मराठा वॉरियर ट्राइब आहे हिंदुस्तान जो, उनखे जेको हाणे शायदि इहो जेको ठाकरे बाल ठाकरे जी तंज़ीम खे प्रोमोट कयो वियो, हथ सां प्रोमोट कयो वियो त जीअं उतां जी ट्रेड यूनियन खे ख़तमु कयो वञे। हाणे असां वटि जंहिंमहिल इहो सभु कुझु थी वियो आहे त हाणे इकोनॉमी ते जंहिंमहिल असां रहूं था त असांखे सम्झणु खपे त वाइस ख़तमु थी वई आहे। हुकूमतुनि खे, इदारनि खे रोकींदो केरु? पॉलिटिकल जेके पार्टीज़ आहिनि, ख़ासि करे जेके पावर पॉलिटिक्स कनि थियूं, उहे त वन वे आर द अदर, उन्हनि जा ख़ुदि जा मुफ़ाद हिन में लिकियल आहिनि त इहो सभु कुझु ईअं थींदो रहे। बिकॉज़ दे भले अॻे करे ग़रीब हुया, हींअर उहे दे हैव बिकम फिल्दी, अंग्रेज़ी में चइबो आहे फिल्दी रिच थी विया आहिनि, तमामु घणा अमीर थी विया। सो हुननि जी ज़िंदगी ते ख़ासि फ़र्क़ु नथो पवे। पर असांजे समाज जी हिकिड़ी कसम परसी शकील साईं इहा आहे त असां वटि जेकी ट्रेड यूनियन हुई उनखे तबाह कयो वियो। असां वटि जेकी ग्रास रूट लेवल ते जेकी पॉलिटिक्स हुई उनखे मुशर्रफ टाइप जे कानून में, यानी ग्रास रूट लेवल ते पावर त न आया, करप्शन ज़रूरु हेठि लथी, सही माना में जेकी पॉलिटिकल वाइस हुई उहा दॿाई वई। हाणे मां नथो सम्झां सरकारूं कुझु बि कंदियूं वठनि, सही माना में सही तौर ते शायदि को आवाज़ उठाइण वारो बचो ई न आहे। जी सकी बदर साईं जी तव्हां ॻाल्हि कई ग्रास रूट पॉलिटिक्स जी, पाण जेकॾहिं लोकल बॉडीज़ जी जेका 26 जून ते इलेक्शन थियण वञे पई, उनमें असां मुख़्तलिफ़ फर्स्ट फेज़ में जेके डिस्ट्रिक्ट शामिल आहिनि, जेकॾहिं उन्हनि जी सूरत जो जाइज़ो वठूं त मुख़्तलिफ़ यूसीज़ जे अंदरि जेके पेयर्स आहिनि उहे अनअपोज़ आया आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते इहे बि कंप्लेंट्स आयूं आहिनि, ख़ासि तौर ते कश्मीर, कंदकोट, जेकम्बाद साइड ते उन्हनि खे मुख़ालिफ़ उम्मीदवारनि खे थ्रेट्स मिलनि पिया। वॾो अंग आहे जेको अनअपोज़ थियो आहे ऐं उनजो तालुक़ु पीपल्स पार्टी यानी हुकुमरान जमायत सां आहे। हिन सॼे 15 सालनि जे अंदरि सॼी सिंध जे अंदरि का हिकिड़ी यूनियन काउंसिल बि अहिड़ी न आहे जेका रोल मॉडल तौरु साम्हूं रखी सघिजे। टाउन कमेटी त परे जी ॻाल्हि आहे, म्यूनसिपलिटीज़ जेके आहिनि उहे त अञा परे जी ॻाल्हि आहिनि। त उनखां पोइ बि तव्हां ॾिसो था त हिकिड़ी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रेज़िस्टेंस थिए थी पई, माण्हू ॿाहिरि निकिरनि था पर उहे कंप्रोमाइज़ थी वञनि था पिया ऐं उहे विड्रॉ करे वञनि था पिया। हीउ जेको पीपल्स पार्टी मुसलसल चवंदी रही आहे त हू हिकिड़ी जमहूरी पार्टी आहे, छा इहो राइट कोन्हे जेकॾहिं उहे इलेक्शन कॉन्टेस्ट करना जमहूरी सियासी अमल खे जेको आहे हथी वठाइनि हा त उहो बहितर न हो? सही असल में हीअं थींदो आहे त तव्हां जंहिं महिल एॾे ड्रिगे वक़्त खां इक़्तिदार में रहो त जेके बि पावर कॉरिडोर्स आहिनि उहे वन वे आर द अदर तव्हांजे हथ हेठि हूंदा। हिन इलेक्शन जे लाइ अमूमन इहो तसवर ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं आहिनि त भई ही आर ओ जी इलेक्शन आहे, हिन में भले कोई कुझु बि करे आख़िर में खटींदो उहो जंहिंखे उहे खटाईंदा। सो ईअं बि थियो हूंदो ऐं माण्हुनि यानी अहिड़ा माण्हू बि जेके अदरवाइज़ पाण इलेक्शन कॉन्टेस्ट करे पिए सघिया, उन्हनि बि कोशिशूं कयूं त जेकर उनखे हुकूमती धुर जी टिकट मिले।
ऐं मां नथो सम्झां त पोइ हीअ इलेक्शन मूं एॾो को वॾी उमेदूं रखणु खपनि। हा, मिसहैप थी सघनि था किथे, उहो बि उन्हनि सां मिसहैप थी सघनि था जिन सां कोन को लोकल लीडरशिप राज़ी न हुजे त भले हुनखे टिकट हुजे त बि हुन सां मिसहैप थी सघे थो। बाक़ी जेकॾहिं लोकल लीडरशिप जेकी आहे उतां जा जेके कर्ता धर्ता आहिनि उहे जेकॾहिं सेम पेज ते आहिनि त मां नथो सम्झां त उनखे भले वोट मिलेसि या न मिलेसि उते हारण जा चांसिस न आहिनि। ऐं लोकल गवर्नमेंट जी खे हूअं बि सम्झणु खपे त लोकल गवर्नमेंट जी जेकी सही इलेक्शन थींदी आहे उन सां पॉलिटिकल टेम्परेचर नथो जाके सघे। बहरहाल जनरल इलेक्शन में ई इहा ख़बर पवंदी आहे त घणे वीह सौ आहे। जी साईं। जी मीराणी साहब, तव्हां कीअं ॾिसो था 26 जून ते जेको लोकल बॉडीज़ जो बदर साहब बि ॻाल्हि कई, ग्रास रूट लेवल ताईं मुख़्तलिफ़ हंधनि ते यूसीज़ ते में असां वॾो अंग जेको आहे उहो अनअपोज़ बिना मुक़ाबले चूंडिजी आयो आहे। कीअं ॾिसो था 26 जून ते थींदड़ लोकल बॉडीज़ खे? पहिरीं ॻाल्हि आहे त हीअ फ्री एंड फेयर इलेक्शन न आहे, जेको बाय द बुक जेके चवंदा आहिनि न, बाय द बुक फ्री फेयर इलेक्शन न आहे। ऐं जिते बि फ्री फेयर इलेक्शन न आहे उते फाशिज़म जो रोल हूंदो आहे। तव्हांखे मां हिस्टोरिकल रोल ऐं पीपल्स पार्टी कॾहिं बि तारीख़ में न सिखियो आहे। 1977 में जेको रिगिंग जे बुनियाद ते इलेक्शन थी ऐं पोइ PNA आई ऐं उन खां पोइ जेको बाक़ी हिकिड़ो प्रोसेस थी वियो, तमामु सुठा दोस्त वेठा उनजे साम्हूं मरहूम कमर ज़मान शाह चयो त मूंखे ख़बर ई न हुई त मां अनअपोज़ बदी मां सिलेक्ट थी वियो हुउमि ऐं मुंहिंजे अपोनेंट खे जेको आहे अगवा कराए वियो। मां जॾहिं घर वियुमि त मुंहिंजे माउ मूंखे ताना आया त कमर ज़मान शाह तो हीउ छा कयो आहे, तोखे त इलेक्शन लड़णी हुई, तो पंहिंजे जेका अपोनेंट खे जेको आहे तूं अगवा कराए छॾियो आहे। हुन चयो त मूंखे कसम खयईं त मूंखे ख़बर ई न आहे कंहिं विच ते कयो। तंहिंजे करे फ्री फेयर इलेक्शन न आहे। तव्हां बि सिंध में था रहो, असां बि सिंध में था रहूं। पर्टिकुलरली जेको IG सिंध आहे उनखे ज़िम्मेवारी महसूस करणु घुरिजे त हू स्टेट जो गवर्नमेंट ऑफ सिंध जो मुलाज़िम आहे, तंहिंजे करे हू पंहिंजे SP DSP SHOs खे स्ट्रिक्टली मनो करे त को बि पुलिस फोर्स अपोज़िशन जेके मेंबर्स आहिनि उन जा कैंडिडेट उनजे ख़िलाफ़ यूज़ न करे या उन्हनि खे अगवा न करे या उन्हनि ते केस न करे या डिफरेंट आहे। तंहिंजे करे शकील दुख थो थिए त सिंध में जॾहिं चवनि था त भई असां जमहूरियत आंदी, जमहूरियत लाइ असां वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं, वॾियूं शहादतूं ॾिनियूं, त हीअ त जमहूरियत कोन्हे। जमहूरियत माना बिल्कुलु फ्री फेयर इलेक्शन ऐं कंहिं क़िस्म जी हैरासमेंट न हुजे, कंहिं बि क़िस्म जी हैरासमेंट न। सोमन सोजा हाणे जेको ज़फरलाल शाह साहब जेको आहे दरबेले जो तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो ज़िम्मेवार माण्हू आहे, हिकिड़ो सीनियर सिटीज़न आहे, उन प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त कहिड़े नमूने में असांजे इलाइक़े में रिगिंग थी थिए त हिकिड़ी प्रॉब्लम। तंहिंजे करे पीपल्स पार्टी जी लीडरशिप ऐं ख़ासि करे चीफ मिनिस्टर ऐं उन खां पोइ IG ज़िम्मेवारी महसूसु करणु ऐं हुननि कसम खयो आहे। इहो तव्हांखे मां ॿुधायां, चीफ मिनिस्टर जेके IG आहिनि उन्हनि ओठ खयो आहे त असां आइन जी पासदारी कंदासीं। आइन जे आर्टिकल्स में लिखियलु आहे त जेको आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, फ्रीडम असेंबली आहे। तव्हां आइन में खणो त सही जेके हुनजे आर्टिकल्स आहिनि ऐं उन्हनि खे जेकॾहिं कंपेरिज़न कयो आहे इन अलावा जेको आहे सो क़ौमी असेंबलीअ में या उन जा मेंबर सेनेट में त असां आइन जी पासदारी था कयूं। इमरान ख़ान आइन खे हुन वायलेट कयो आहे। हिते त सिंध में आइन जी वायलेशन पई थिए न। तंहिंजे करे ॾाढो दुख थो थिए त असां सिंध में उन माहौल में रहूं था जिते माना फ्यूचर थी लाइक स्लेवरी आहे ऐं फाशिस्ट रोल आहे, बाक़ी जमहूरी रोल कोन्हे को इहो शकील। महिरबानी प्रोफेसर मुश्ताक मीराणी साहब, असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो। नाज़रीन, हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था, ब्रेक कयूं, वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तज़िये निगार मंज़ूर चांडियो असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। प्रोग्राम में असां मंज़ूर साहब खे भलीकार चऊं था। मंज़ूर साहब, मौजूदा जेका कोलिशन गवर्नमेंट आहे, जेका महांगाई जी सूरत हाल आहे, इकोनॉमी जी सूरत हाल आहे, उनमें कर्ज़ हासिल करण जे लाइ
केपीटी इंडस हाईवे सूदो 5 जेके मिल्कियतूं आहिनि उहे गिरवी रखी कर्ज़ वठण लाइ सकूक बॉन्ड जारी करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं उन सां गॾोगॾु IMF सां जेको एग्रीमेंट आहे उनमें पेट्रोलियम लेवी ते बि राज़बो ॾेखारियो वियो आहे गवर्नमेंट मौजूदा गवर्नमेंट तरफ़ां जेकॾहिं उहा पेट्रोलियम लेवी वधे थी त फ़ी लीटर ते 50 रुपयो वधीक इज़ाफ़ो थींदो यानी फ़ी लीटर पेट्रोल जेको आहे उहो 284-85 रुपयनि ताईं वञी पहुचंदो। छा सूरताल वञी बीहंदी आम कॉमन मैन जे हवाले सां? हाणे सूरत हाल इहा आहे त पाकिस्तान खे पैसा खपनि था ही मुल्क हलाइण जे लाइ। अॼु चाइना बि $2 बिलियन ॾियणा कया आहिनि ऐं चाइना जेको ॾिए थो उहो मतिलबु घटि ब्याज ते पैसा हुननि ऑफर कया आहिनि। IMF सां हिननि जी ॻाल्हियूं हलनि थियूं पयूं ऐं ही बॉन्ड बि जारी कनि था। उनजे तहत पाकिस्तान जी कुझु मिल्कियतूं हे गिरवी रखंदा जंहिंमें केपीटी असांजी शामिल आहे, कराची पोर्ट ट्रस्ट। त हाणे हालत इहा आहे जो पंहिंजूं शयूं गिरवी रखी ऐं ओधर वठिजे, इहो सिलसिलो आख़िर केसि ताईं हलंदो। ऐं वॾी ॿी हिकिड़ी डेवलपमेंट आहे त हीअ जेको आहे सो हिकिड़ी अमीरनि ते टैक्स था हणनि त 4% ताईं अमीरनि ते टैक्स हणंदासीं, पोइ उहा वरी बि ग़रीबनि खे ॾींदा। त हाणे सॼियूं पॉलिसियूं जेके आहिनि इहे प्लान वेठा ठाहिनि था, इहे हिकिड़ा अहिड़ा प्लान आहिनि जेके सस्टेनेबल न सम्झा वेंदा आहिनि। कारण इहो खपे त हिननि खे पाकिस्तान में जेके माण्हू ग़रीब आहिनि उन्हनि खे बेज़मीन माण्हुनि खे ज़मीन ॾियनि, जंहिंखे नौकिरी न आहे उनखे नौकिरी ॾियनि, जंहिंखे जेको आहे कारोबार न आहे त उनखे कारोबार खोलण जे लाइ बैंक मां कर्ज़ ॾियनि। त माण्हू पंहिंजे पेरनि ते पाण बीहनि, पंहिंजे लाइ कमाइनि, पाण खाइनि, उन्हनि खे पाकिस्तान जे वसीलनि में हिसेदार कयो वञे। उहे मुल्क तरक़ी कंदा आहिनि जिते अवाम खे पंहिंजे मुल्क जे वसीलनि में हिसेदार कयो वेंदो आहे। हे छा था कनि त बसि ग़रीबनि खे असां जेको आहे हुतां कंदासीं, हे कंदासीं, इहे पॉलिसियूं 75 सालनि खां हलाईंदा अचनि था, पर पाकिस्तान अञा टेक ऑफ नथो करे। पाकिस्तान जी जेका अवाम आहे उहा उते जो उते ग़रीब आहे। तव्हांखे गुरबत ख़तमु करणी आहे त माण्हुनि खे पाकिस्तान जे वसीलनि में हिसेदार करणो पवंदो। माण्हू पंहिंजे लाइ पाण ई कुझु न कुझु कमाए खाई वठंदा, पंहिंजे लाइ कुझु कमाए हू ॿारनि जे लाइ जेको आहे सो पंहिंजो मुस्तक़बिल ठीकु करे सघंदा। त हाणे ही जितां बि हिननि खे मतिलबु सम्झनि था त उधारा पैसा वठी पाकिस्तान खे हलाईंदासीं, अॼु उधारा तव्हांखे पैसा मिलंदा, उहा तव्हां उधर लाहींदव। अॻी जेका ओधर आहे उहा लहे कान थी। इन जो सबबु इहो आहे त तव्हां वटि इनकम कान्हे, तव्हां वटि उहे ज़रिया न आहिनि जो तव्हां ओतिरी टैक्स जेको आहे सो गॾु करे सघो। ऐं जेके कर्ज़ वठो था इहे तव्हांखे वापसि करणा आहिनि। IMF खे तव्हांखे किस्त ॾियणी आहे, चाइना खां जेके वठो था उहे तव्हांखे पैसा ॾियणा आहिनि। जेके तव्हां लेवी ख़तमु था कयो या जेके तव्हां वठो था तेल बि ओधर ते जेको आहे हुननि अॻ में वरितो त तव्हां अॻियां कर्ज़ न लाहे सघिया आहियो, अॻियां ओधर न ॾेई सघिया आहियो। त हाणे एतिरी IMF खां तव्हां ओधर था वठो, चाइना खां ओधर था वठो, गिरवी था रखो पाकिस्तान खे, त आख़िर केसि ताईं इहो सिलसिलो हलंदो? हिन जूं जेके पॉलिसीज़ आहिनि उहे पाकिस्तान खे कॾहिं बि अॻिते वठी वञण वारी न आहिनि, बल्कि पाकिस्तान खे अञा मुसीबतनि में हेठि विझण जे लाइ वेठा था प्लान ठाहिनि। सम्झ में नथो अचे त इस्लामाबाद में कहिड़ा माहिर वेठा आहिनि जेके इहे फ़ैसिला था कनि ऐं ओधर मथां ओधर वठंदा था वञूं था। त ॻाल्हि इहा आहे त आख़िर इहो सिलसिलो केसि ताईं हलंदो? बदर साहब, ही जेका असां वटि बारो इकोनॉमी आहे, जीअं मंज़ूर साहब ॻाल्हि कयो त ओधर ते जेका कर्ज़ आहे उहा कर्ज़ जी शरह ॾींहों ॾींहुं वधंदी थी वञे ऐं किस्तुनि जी सूरत में उहा असांखे वापसि बि करणो आहे। ऐं डॉलर जी जेका असां उॾाम ॾिसूं था त उहो 215 रुपयनि खां हाणे क्रॉस करे वियो आहे। ही जेको शहबाज़ शरीफ़ या कोलिशन गवर्नमेंट में सभु चवनि था त असां ॾुखिया फ़ैसिला कंदासूं ऐं अमीरनि खे टैक्स ॾियणो पवंदो, पर असां जेका ग्राउंड ते सूरत हाल ॾिसूं था, जॾहिं बि पेट्रोल में वाधि अचे थी, का महांगाई थिए थी, त आम वाहिपे जूं शयूं जेके आहिनि उन्हनि में इज़ाफ़ो थिए थो पियो। हींअर त
मुख़्तलिफ़ वाही पांदी वारे पासे दादू वारे पासे इहे केस बि रिपोर्ट थिया आहिनि त जेके रोड रॉबरीज़ कनि था उन्हनि 5-8 किलो अटो जी जेका आहे उहा बि फुर कई आहे आम जेको त क्रास गुज़रंदड़ वींदड़ माण्हू आहे त ही जेका सूरत हाल आहे त तव्हां सम्झो था त इहो अमीरनि ते इम्पैक्ट कंदी या वधीक जेको अमीर खां अमीर तरीन थींदो वेंदो ऐं ग़रीब जेको आहे अञा पीड़िबो वेंदो? महंगाई त जो ट्रिकल डाउन इफेक्ट जेको थींदो आहे उहो डेफिनेटली घणाईअ ते त यकीनन वधीक थींदो जेके हर मुल्क में यकीनन ग़रीब माण्हू जी या लोअर मिडिल क्लास जी पोइ मिडिल क्लास अमीर तबिको त उहा बि थोरो हूंदो आहे ऐं यकीनन हुन वटि सोर्सिस बि हूंदा आहिनि हुनखे महांगाई खे मुंहुं ॾियण जा। मां इहो सम्झां थो त अॼुकल्ह जे दौर में इन ते डिस्कशन वधीक थिए थो, इहा ॻाल्हि सुठी आहे। इन जो हिकिड़ो रीज़न इहो बि आहे त इन क़िस्म जे डिस्कशन खे जनरेट बि कयो वियो आहे। हालांकि ईअं न आहे त महांगाई अॼु आहे, भला छा अॻे साल महांगाई न हुई छा? महांगाई जॾहिं जॾहिं बि ईंदी आहे, ख़ासि करे तेल जी क़ीमत वधंदी आहे त बहस बि छिड़ंदा आहिनि। इन में को शक कोन्हे त जीअं सवेर मीराणी साहिब ॾाढो सुठो लफ़्ज़ इस्तेमालु कयो त ग़रीब त हाणे बचियो ई कोन्हे। रोज़मर्रा जी ज़िंदगी यकीनन एॾी ॾुखी थी वई आहे जो माण्हू मतिलबु घरों निकिरंदो त हुनजे खीसे में ॼण सुराख थी वियो, पंहिंजे पिया पैसा वहंदसि ऐं जेको अफोर्ड करे सघे थो शायदि उहो अॼु अफोर्ड ओतिरो न करे सघंदो जेतिरो कल्ह करे सघंदो। हुनजी यकीनन हुनजी पोज़ीशन नाज़ुक आहे। बाक़ी मां ईअं ज़रूरु सम्झां थो त हीअ जेकी महांगाई आहे इहा महांगाई महज़ कर्ज़ वठण सां कोन लहंदी ऐं यकीनन जेसि ताईं माण्हू पाण भरो न थींदो ऐं पाण कमाइण वारो न थींदो, असां वटि इम्पोर्ट ते भले पाबंदी हणूं पर एक्सपोर्ट बि त वधे न। ऐं असां वटि एक्सपोर्ट खे वधण लाइ जेके हुकूमत खे क़दम करणु खपे, छा उहे क़दम हुकूमत खणे थी? छा असां वटि इंडस्ट्रियलाइज़ेशन थी आहे? मतिलबु असांजा इंडस्ट्रियलिस्ट, असांजो हिकिड़ो ई एक्सपोर्ट जो आइटम हुयो, उहो हुयो टेक्सटाइल हुयो। असांजा इंडस्ट्रियलिस्ट हिते तव्हांखे यादि हूंदो जनरल मुशर्रफ या हुन में थोरो पहिरियों जे दौर में जेके करंट जा पावर जा जेके क्राइसिस आया उनजे करे हितां जो इंडस्ट्रियलिस्ट वञी बांग्लादेश पहुतो। अॼु ॾिसो बांग्लादेश जी इकोनॉमी किथे पहुती आहे ऐं असां किथे बीठा आहियूं। असांखे सम्झणु खपे त जेके असांजा ज़राया आहिनि असांखे उनखे प्रोमोट करणु खपे। रुॻो असांखे पाण खे ज़िंदगी गुज़ारण लाइ, मुल्क खे ॾींहं ब ॾींहं हलाइण लाइ IMF जे तरफ़ नाहे निहारणो। जेकॾहिं असां IMF खे निहारींदासीं त IMF ईअं ई असांखे कर्ज़नि में ॿोड़ींदो रहंदो। असांखे पंहिंजा ज़राया जनरेट करणा पवंदा ऐं जेके पंहिंजा ज़राया आहिनि उनखे वधीक बहितर नमूने प्रमोट करणो पवंदो, ख़ासि करे एक्सपोर्ट खे प्रमोट करणो पवंदो। जेकॾहिं असां चाहियूं था कि ट्रेड डेफिसिट घटि थिए, जेसिताईं ट्रेड डेफिसिट साईं घटि न थींदो तेसिताईं 100 दफ़ा तव्हां कर्ज़ु वठो, असांजी महांगाई मां हिन मुसीबतनि मां जान न छुटंदी। बदर साहब, तव्हां पेरनि ते बीहण जी ॻाल्हि कई। पाकिस्तान जी असां ॾिसूं था त उनजी पंहिंजी इंडिजीनियस इकोनॉमी न आहे, फॉरेन पॉलिसी उनजी पंहिंजी न आहे ऐं उनजा हिकिड़ा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि ऐं उहे जॾहिं अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला कनि था त ज़ाहिर आहे मजबूरन हिननि खे IMF वटि बि वञिणो पए थो, वर्ल्ड बैंक वटि बि वञिणो पए थो। ॿाहिरां जेके आहिनि पॉलिसियूं ख़ासि तौर ते ओलह मुल्कनि जूं उहे मजबूरन उहे एडॉप्ट करणियूं पवनि थियूं पियूं। असां जेकॾहिं रूस यूक्रेन जंग जो हवालो ॾियूं त तव्हां सम्झो था पिया त यूक्रेन ऐं रूस जी जंग जे नतीजे में जेको यूरोप जेको आहे ख़ुदि उहो इफेक्ट थियो आहे। 10% जेको आहे हिन वक़्तु बर्तानिया में इन्फ्लेशन रेट आहे। इहो मुमकिन आहे त पाकिस्तान इन चंगल खां फौरी तौर ॿाहिरि निकिरी सघे? फौरी तौर कुझु बि न हूंदो आहे। माना का बि शइ जेकी थींदी आहे उहा फौरी तौर न थींदी आहे, उहो डेफिनेटली टेक्स टाइम। रोम वाज़ नॉट बिल्ट इन अ डे जीअं चवंदा आहिनि। त तंहिंजे करे अॼु जॾहिं तव्हां चओ था त तव्हां वेस्ट जी चए ते था हलो त अॼु थो त नथा हलो। तव्हां उन ॾींहुं लियाकत अली ख़ान जॾहिं डिसाइड कयो त उहो अमेरिका जो दौरो कंदो, चवंदा आहिनि कहाणी त उतां ते शुरू थिए न, या उन खां पहिरियों बि। भला जॾहिं सेकेंड वर्ल्ड वार में इंग्लैंड ख़तमु थियो त इंग्लैंड जेके बि पंहिंजा असासा हुया या पॉलिटिकल जेकी पावर हुया उहे अमेरिका खे शिफ्ट कया ऐं असां पहिरियों इंग्लैंड सां गॾु हुयासीं, पोइ आख़िर अमेरिका ॾे हलिया वियासीं। इहो ईअं न आहे त शहबाज शरीफ़ ऐं ज़रदारी या इन थियो आहे। इन जी कहाणी तमामु पुराणी आहे साईं। मां इहो सम्झां थो त इन ते ॻाल्हाइबो त उहो तारीख़ ते ॿियो ॻाल्हाइबो। मां इहो सम्झां थो त अॼु बि टाइम आहे त जेके असां
असां जी एक्सपोर्ट करण जहिड़ी शयूं या जेके असां करे पे सघियासीं या असां कल कयूं, पर असां वटि स्पोर्ट्स गुड्स दुनिया में बहितरीन कोन था ठहनि पिया। असां वटि सर्जिकल गुड्स बि ठहनि था, असां वटि तमामु बहितरीन कपिड़ो पैदा थिए थो, ठही सघे थो। आख़िर असां पंहिंजी इंडस्ट्री खे छो नथा प्रोमोट कयूं? असां वटि मिसाल तव्हां सिंध जी इकोनॉमी खां तव्हां वाक़िफ़ आहियो शकील भाई, अॼु बि असां वटि जेको कूड़ो सचो बूम आहे उहो रियल इस्टेट आहे। रियल इस्टेट त फेक हूंदो आहे साईं। तव्हां केतिरा बि रियल इस्टेट मां पैसा कमायो, मुल्क खे छा थो मिले? मुल्क जी इकोनॉमी रियल इस्टेट सां बहितर न थींदी आहे। असां वटि माण्हू अमीर उतो थिया कंहिं बि इंडस्ट्री जे तरफ़, मिसाल पाण तव्हां घोटकी ज़िले जा आहियो, मां सेक्टर ज़िले जा, ईअं राइट फ्रॉम कराची रहे थो। असां वटि थोरी घणी का इंडस्ट्री आहे त सही, फ्लोर मिल हूंदी या कॉटन मिल, जेनिंग फैक्ट्री हूंदी, किथे किथे शुगर मिल हूंदी। इन खां सवाइ असां वटि कहिड़ी इंडस्ट्री आहे? असां कहिड़ी इंडस्ट्री खे प्रमोट कयो आहे? छो न था हर ज़िले में, हर डिवीजन में, जी ख़ैरपुर में ठहियो बि आहे, पर प्रमोट बि त कयो, माण्हुनि खे आसान कर्ज़ा ॾियो। माण्हू असांजो पुराणो ज़मीनदार चाहे थो त इंडस्ट्री आणा, पर हिते तव्हां प्रोडक्शन जी जंहिं बि मामले में वञो शकील साईं, ख़ुदि ज़मीनदार जी हैसियत सां मां ॻाल्हायां पियो, तव्हांखे टैक्स एॾो तंग कंदो, या तव्हांखे कंहिं महिल बिजली न हूंदी, कंहिं महिल पाणी न हूंदो, इम्प्लीमेंट्स तव्हांखे न मिलंदा त एडल्ट्रेशन हूंदी हुन में, यानी तव्हांखे एॾियूं मुसीबतूं आहिनि, तव्हांखे टैक्स जे मामले में एॾियूं मुसीबतूं आहिनि जो तव्हां चओ था त मां को कमु कयां ई न। तो नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो आहे। मंज़ूर चांडियो साहब, प्रोफेसर मुश्ताक मीनाणी साहब, बदर समेजो साहब, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए उन्मान सां हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।